नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। यूटिलिटी स्टोर्स ते आम वाइपे वारनि मुख़्तलिफ़ शयुनि जा अघ वधी विया आहिनि। नोटिफिकेशन पिणु जारी थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। यूटिलिटी स्टोर्स ते आम वाइपे वारियूं शयूं जा अघ वधी विया आहिनि। नोटिफिकेशन जारी थियो आहे। मुख़्तलिफ़ ब्रांड्स ते 900 ग्राम पतीअ जी क़ीमत वधी 1305 रुपयनि ताईं पहुची वई आहे। ॿारनि जे खीर में 800 ग्राम पैकेट जी क़ीमत 260 रुपया वधाई वई आहे। मुख़्तलिफ़ मसालनि जे 500 ग्राम क़ीमत में 50 रुपयनि ताईं वाध कई वई। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नोटिफिकेशन जारी थियो आहे। यूटिलिटी स्टोर्स ते आम वाइपे वारनि मुख़्तलिफ़ शयुनि जा अघ वधिया आहिनि। नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। मुख़्तलिफ़ ब्रांड्स ते 900 ग्राम पतीअ जी क़ीमत वधी 1305 रुपयनि ताईं पहुची वई आहे।